खिपरो में जीलानी जमात जे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे। सो सैयद हिकिड़ो लाइहारो लुण भणिया लुण वारो किसो किथे वञी हणी हंधु कंदो। जीलानी गादीअ जा दाव पेच हुजनि या ख़ानदानी इख़्तिलाफ़ात चवंदा आहिनि त ॿिनि शीहनि जे विच में विहण सां ॿूड़नि खे जोखो वारी कहाणी खिपरो में जीलानी जमायत खे लॻी चुकी आहे, जंहिं सबबु जीलानी जमायत चके जे ॿिनि पुड़नि जे विच में पीसजी रही आहे। जीलानी पीरनि जूं सियासी पार्टियूं अलॻि हुजण करे पीरनि जे दबाउ प्रेशर करे जीलानी जमायत जूं 2018 में मतियूं मुंधल आहिनि त जीलानी जमायत जे पीरनि मां कंहिंजो चवणु कजे ऐं कंहिंखे वोट कजे। थियो ई आहे त जीलानी जमायत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी पीपुल्स पार्टीअ सां वाबस्ता आहे, पीर ताज हुसैन शाह जीलानी PTI सां वाबस्ता आहे। खिपरो जे अंदरि वॾी अक्सरियत वारी जीलानी जमायत माज़ीअ में मुर्शिद नूर मोहम्मद शाह जीलानी जे हुकुम ते पीपुल्स पार्टी जे MNA साजिया मरीअ खे वोट ॾेई कामयाबु करायो। लेकिन जीलानी जमायत जा तरक़ाती कम त दूर जी ॻाल्हि आहे, पर मुक़ामी जालनि संदुनि घरनि ॾांहुं वेंदड़ रस्ता बि बंदि करे इंतिहाई एतिरियूं त तकलीफ़ूं ॾिनियूं जो माज़ीअ में जीलानी जमायत रोज़ानी मीडिया जे साम्हूं एहतजाज ऐं मेड़ाका कंदी रही। लेकिन पीर ग़ुलाम मुहिउद्दीन शाह जेको पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जो भाउ आहे, तंहिं पंहिंजे पुटु पीर नवीद हुसैन शाह खे PS 42 ते खिपरो में आज़ाद उम्मीदवार तौर मैदान में लाथो आहे, जंहिंजा वर्क जारी आहिनि ऐं पीर ग़ुलाम मुहिउद्दीन शाह घर घर वञी पंहिंजे मुरीदनि वटि पीर नवीद हुसैन शाह जे जीलानीअ खे कामयाबु करण जे लाइ वर्क करे रहियो आहे। ॿिए तरफ़ पीर नूर मोहम्मद शाह जीलानीअ पंहिंजे पुटु अमीर अली शाह खे खिपरो जीलानी जमायत तरफ़ मोकिले खेनि पाबंद करण लाइ हुकुम ॾिनो आहे त हू पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि साजिया मरी ऐं अली हसन हिंगोरजो खे वोट ॾेई कामयाबु कनि ऐं पीर नवीद हुसैन शाह खे वोट न कनि। पीर नूर शाह जीलानी मैसेज खणे आयो आहियां हिते साईं जीलानी जमायत गादी नशीद आहिनि ऐं जन असां सभिनी जा मुर्शिद आहिनि। नंढा पीर जेके इन सभिनी जो मुर्शिद आहे ऐं हुनजे हुकुम ते पीपुल्स पार्टी खे वोट करणो आहे। इन नोए ते साईं पाण पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार आहिनि। इन 221 जा पीपुल्स पार्टी निशान था तीर निशान था बीठल आहिनि। ऐं सभिनी मुर्शिदनि खे वरी गुज़ारिश करां थो, तीर जो निशान असांजो मुल्क जिथे बि आहे तीर निशान कामयाबु करे। इहा अवां जी जीत आहे, असांजी जीत आहे, जीलानी जमायती पीपुल्स पार्टी जी सभिनी जी जीत आहे। इंशाल्लाह कामयाबु जंहिं सबबु जीलानी जमायत इंतिहाई परेशान आहे त हू कंहिंजे तरफ़ वोट ॾीन। हिकु तरफ़ पीपुल्स पार्टीअ जे लाइ हुकुम कयो वञे पियो त ॿिए तरफ़ पीर ग़ुलाम मुहिउद्दीन शाह ऐं संदसि पुटु साम्हूं बीठल आहिनि। जीलानी जमायत जो चवणु आहे त असांखे पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खां वधीक मुर्शिद आहे जेको असां जे साम्हूं बीठल आहे ऐं असां वोट उनखे कंदासीं जंहिं तां पीर नूर मोहम्मद शाह जीलानी ऐं संदसि पुटु अमीर अली शाह इंतिहाई नाराज़ बि आहिनि। होॾां ॿिए तरफ़ आज़ाद उम्मीदवार पीर नवीद हुसैन शाह जो वालिद पीर ग़ुलाम मुहिउद्दीन शाह जेको पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जो भाउ आहे, उन लाइव न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिन रीति ॿुधायो आहे त अदा इन सां को फ़र्क़ु कोन थो पवे ऐं साईं जे अचण सां मुंहिंजी सिहत ते या मुंहिं ते जीलानी जमायत जेको आहे उन ते को फ़र्क़ु कोन पियो आहे, बल्कि असांजी अल्हम्दुलिल्लाह कल्ह खां पोइ वधीक मज़लूमियत ज़ाहिर थी आई आहे ऐं असां हिते महिनत कई आहे। मूं महिनत कई आहे, मूंखे अल्लाह ताला उनजो फल ॾींदो ऐं उन ग़रीब दोस्तनि अवाम जे लाइ हिते जेको ज़ुल्म थियो आहे, जेको उन्हनि पीपुल्स पार्टी वारनि या ॿी जेका बि आहे हिते पहिरीं रहिया आहिनि 50 साल ताईं दोस्त, उन्हनि को बि हिते कारकर्दगी कंहिं बि कोन ॾेखारी आहे। मूंखे मोट पई मिले ऐं इंशाअल्लाह ताला ऐं इलेक्शन में आख़िरी दम ताईं जेको वावेला पिया मचाइनि त हथु खणी वेंदो हीअं उहा सवाल ई कोन थो पैदा थिए। आख़िर दम ताईं असां हिते विढ़ंदासूं। 25 तारीख़ हिननि खे आलमी शिकस्त मिलंदी इंशाअल्लाह ताला। जेको रजिस्टर्ड जीलानी जमायत जो वोट आहे उहो 28,000 आहे। हिमायती त मुंहिंजी सोच खां मथे पिया अचनि, एतिरो मूंखे एतिरो इल्मु कोन हो त हुननि जा एतिरा के सतायल आहिनि, बल्कि तालके खिपरो पूरो ई सतायल आहे जेको मूं वटि अक़लियत त तमामु घणी आई आहे ऐं ॿिया दोस्त बि जाम अचनि था, अल्हम्दुलिल्लाह रोज़ शमूलियत कनि था। मुंहिंजी सोच खां मथे पार्टी कमज़ोर थी चुकी आहे, पीपुल्स पार्टी वटि का शइ कोन्हे, इन करे हू हरबा इस्तेमालु करे रही आहे। कुझु कोन्हे पीपुल्स पार्टी वटि, मुंहिंजे हिसाब सां का शइ कोन्हे। ऐं हुननि दोस्तनि जा जेको आहे सो हौसला पस्त थी विया आहिनि। मोट अल्हम्दुलिल्लाह मूंखे मिले पई जाम।
में खटे वेंदासूं न त बि इनशाला मूं पंहिंजे लाइ अहिड़ो ग्राउंड ठाहे छॾियो आहे जिलानी जमायत लाइ ऐं ॿियनि बिरादरियुनि जे लाइ ऐं जेकी अक़लियत आहे जेके बि दोस्त आहिनि मूंसां गॾु इनशाला मुस्तक़बिल में मूं पंहिंजो अहिड़ो ग्राउंड ठाहियो आहे जो मूंखां बग़ैर को बि फ़ैसिलो कए का पार्टी पंहिंजा क़दम कोन ॼमाए सघंदी। कल्ह वारे अमीर अली शाह जो जेको दौरो थियो उनखे तव्हां कीअं ॾिसो था? बिल्कुलु फ्लॉप कंहिं बि क़िस्म सां को बि कामयाबु कोन थियो आहे, बल्कि मुंहिंजी तमामु पज़ीराई वधीक थी आहे। ॾिसणो इहो आहे त जिलानी जमायत जो उठ कहिड़े तरफ़ वेहे थो, पीपल्स पार्टी जे तरफ़ या पीर ग़ुलाम मुहीउद्दीन शाह जे फर्ज़ंद पीर नवीद हुसैन शाह जे तरफ़, उहो त ईंदड़ी वक़्तु ॿुधाईंदो। कैमरामैन सैयद हुसैन अली शाह सां गॾु परवेज़ बुखारी, लाइव न्यूज़ खिपरो। ईसा पगारे जीडीए तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर खे इन 216 ते किशन चंद पारवाणीअ खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही जो इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा ऐं पंहिंजे बहादुर लीडर अॻवाननि खे कामयाबु कराईंदा। पारां एडवोकेट एजाज़ अली राजर, तइलको खिपरो। पागारे जीडीए पारां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर इन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। संदुनि इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद मलूक पहोर, अॻवान फंक्शन मुस्लिम लीग, तइलको खिपरो। जीडीए पीसा पादर तरफ़ां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर इन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ही ॿई उमार अवाम जा हॾोखी ऐं हरदिल अज़ीज़ इंसान आहिनि। संदुनि कामयाबी तव्हां ऐं असां सभिनी जी कामयाबी आहे। संदुनि इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी हुसैन हिंगोरो, अॻवान मुस्लिम लीग फंक्शनल, तइलको खिपरो। पीर साहब पागारे जीडीए तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर इन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जे इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। हिन ॿिन्ही बहादुर अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। पारां फ़कीर हाजी मीर मोहम्मद राजर, गिरोड़ी पेस्टिसाइड, गिरोड़ी डेयरी फार्म एंड केटल फार्म, तइलको खिपरो। जीडीए पीसा पागर तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर इन 216 ते किशन चंद पारवाणी खे 5 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी हितां जे जुतल तबिके ऐं इलाइक़े जी ख़ुशहाली आहे। संदुनि इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी मुख़लिसी जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद आकिल गाजर, गनी आटो, सांगर रोड, खिपरो। जीडीए पारां PS 42 इन 216 ते नामज़द कयल उम्मीदवारनि अवाम सां मुख़लिस, अवाम जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी ख़िदमत कंदड़नि काज़ी शमसुद्दीन गाजर, किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवाननि जी कामयाबीअ सां तव्हां इलाइक़े जी बहितर मुस्तक़बिल जुड़ियल आहे। जन जो इंतख़ाबी निशान तारो आहे। पारां समाजी अॻवान गुल सिद्दीक़ पठान, तइलको खिपरो। जीडीए पीसा पागर तरफ़ां खिपरो जे लाइ नामज़द कयल हरदिल अज़ीज़ उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर इन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। जन जो इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां नंद कुमार बचाणी, बचाणी लीडर, सांगर रोड, खिपरो। जीडीए पीसा पागारे पारां खिपरो जे लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन गाजर इन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। जन जो इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां हाजी मोहम्मद अशरफ जट, अॻवान फंक्शन मुस्लिम लीग, तइलको खिपरो। पीसा पागारे तरफ़ां खिपरो जे लाइ नामज़द कयल अवाम जे हॾोखी मुख़लिस
बाक अगवान PS 42 जे अगवान काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अगवाननि जो निशान तारो आहे। तारे ते मोहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पर फ़कीर ग़ुलाम हुसैन राजड़ अगवान फंक्शन मुस्लिम लीग तहलको खिपरो। GDA पिसाब पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजड़ किंगरी मोटर्स मीरपुर ख़ास। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल उम्मीदवारनि NA 216 ते अदी साज़िया अतांबरी PS 42 ते अली हसन हिमोरजो खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अगवान जी कयल ख़िदमत कंहिं खां लिकियलु छुपियलु नाहे। करायल सरकारी कम, रोडनि जी ॼाण, थर में पीअण जे पाणीअ जी पाइप लाइन पहुचाइण ताईं संदन अहम किरदारु अदा रहियो आहे। जंहिं तीर ते थपो हणी कामयाब कंदा। पारां रईस अमानुल्लाह ख़ान मरी सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी तहलको खिपरो। GDA पारां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अगवान जी कामयाबी हितां जे ॾुतरियल तबिके ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी ख़ुशहाली आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी मुख़लिस जो सबूत ॾींदा। पारां निसार अहमद राजड़ ऐं फयाज़ अहमद राजड़ तहलको खिपरो। पीर साहिब पागारे तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त ॿई उम्मीदवार अवाम जे बहितरी ऐं तरक़ीअ लाइ बहितर किरदारु अदा कंदा ऐं अवाम जी ख़िदमत कंदा। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर पांधी राजड़ ऐं फ़कीर साबिर अली राजड़ तहलको खिपरो। सिंधु सजिया जो सिंगार पीर साहिब पागारे पारां नामज़द कयल उम्मीदवार GDA PS 42 जे अवाम जो हॾॾोखी बहादुर अगवान, न झुकण वारो न विकमण वारो, काज़ी शमसुद्दीन राजड़ खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। काज़ी शमसुद्दीन राजड़ जी कामयाबी तव्हां सभिनी जी कामयाबी आहे। पारां हाजी रहीम बख्श राजड़ अगवान पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपरो। GDA पिसाब पागारे पारां खिपरो जे लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर लॻाए 25 जुलाई ते सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद क़ाइम राजड़ ऐं बारोचो राजड़ अगवान पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपरो।